नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान सुपर लीग PSL 5 जी सेमीफाइनल में जगह ठाहिण जे लाइ अॼु थींदड़ पहिरें मैच में लाहौर कलंदर मुल्तान सुल्तान जे ख़िलाफ़ टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो। लाहौर कलंदर ऐं मुल्तान सुल्तान जे विच में थींदड़ अॼोके मैच क़ज़ाफ़ी स्टेडियम लाहौर में खेॾियो पियो वञे। लाहौर कलंदर जे कप्तान सोहेल अख्तर टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो। सुल्तान खे बैटिंग करण जी दावत ॾिनी। इन मौक़े ते कप्तान सोहेल अख्तर चयो त बॉलिंग सुठी करणी पवंदी। उम्मीद है त सुठी रांदि खेॾींदासीं ऐं मुल्तान जी टीम खे टफ टाइम ॾींदासीं। मुल्तान सुल्तान जे कप्तान शाह मसूद चयो आहे त लाहौर कलंदर जे ख़िलाफ़ सुठी रांदि खेॾणी पवंदी। वाज़े रहे त मुल्तान सुल्तान ऐं कराची किंग्स सेमीफाइनल में पंहिंजी जॻह ठाहिण में कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं त बाक़ी ॿिनि टीमनि जो फ़ैसिलो अॼु थींदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।